वरी ॻाल्हि स्टार्ट कर वरी करियां हा त मुंहिंजो नालो दोदो आहे। असल खां मुंहिंजी ज़ात मल्हा आहे, पर ओड़क में आउं दांदल आहियां। जाती तालुक ज़िले सिजावल ते क़ौमी सरदार मल्हा तंज़ीम जो आहियां, अमीर अल बैर जो। असांजो मक़सदु इहा आहे त असांजा मल्हा तमामु एतिरा आहियूं जंहिंजो को अंदाज़ो ई कोन्हे, पर आहियूं सभु ॿिए जा ग़ुलाम। कंहिं बि वॾेरे जे असीं पेरनि में जे असीं चढ़ी नथा सघूं। न असांखे तइलीम मिले थी, न को असांखे पाकिस्तान में अहिड़ो हक़ु मिले थो जंहिंजा असीं हक़दार आहियूं। जे असांखे ज़मीन मिली आहे त उन ते असांखे वॾेरा पाणी नथा ॾियनि। जे पाणी ॾियनि था त असां ॿिनि खे पाण में विढ़ाइनि था, वरी बि उन्हनि जे ग़ुलामीअ में। उन जे करे असां पंहिंजी सोची रखी पंहिंजे भाउरनि बिरादर सां मिलियासीं त असांखे हिन ॻाल्हि ते अॻियां हली पाण कंहिं ॻाल्हि ते कामयाबु थियूं। त असांजो मल्हा न क़ौमियत यूनियन ते चेयरमैन बि कोन्हे, मेंबर बि कोन्हे, न ज़िला तालुका त छुटा क़ौमी असेंबली छुटियूं, पर असांजो यूनियन में बि कोन्हे का। ऐं वरी असांखे पाण में विढ़ायो, ॿधायो, मोचड़ा हणायो, वरी पंहिंजा करियो, वरी पंहिंजे अॻियां रखनि था। पोइ इहो असां पंहिंजे बिरादरी जे लिहाज़ सां इहो ख़्यालु रखियो त अलासीं असांखे ॾुखनि सुखनि मां तूं कढु। असल खां सिंध असांजी आहे, असांजा मल्हा ई हिन जा शहनशाह बादशाह थी गुज़रिया आहिनि। अॼु असीं हुननि जे ग़ुलामीअ में आहियूं। डंडे ढोरनि ते बि असांजा कब्ज़ा, असीं ॿ भूंगा आहियूं, उन्हनि ते बि हुननि जो कब्ज़ो। तंहिंखां पोइ असां पंहिंजो अली मीर मल्हा जेको अमीर अल बैर जो चेयरमैन सिंध सूबे जो आहे, तंहिंसां मिलियासीं। ॾाढा आदम मिलियो, डॉक्टर नूर अहमद मिलियो, परवेज़ पातणी मल्हा आहे जेको सौंडनि में रहे थो, उहो बि असां सां मिलियो। हाजी ताज मोहम्मद मल्हा बदीन में आहे, उहो असां सां मिलियो। इहे गॾिजी असां पाण में मीटिंग ठाहियो, जंहिंमें हाजी शफ़ी जामूट बि असां सां गॾु मिलियो, बिल्कुलु असां हिते आयो। तंहिंखां पोइ असां सलाह करी इहे तंज़ीम ठाही, जंहिंखे 1.5 साल गुज़रियो आहे। अॼु अलाह जे शुक्र सां असीं तक़रीबन 2.5 लख खां बि मथे मल्हा गॾिजी पाण में चुकिया आहियूं। इहा असांजी उमेदु इहा आहे त इनशाला असीं हली अॻियां पाण खे रखी पाकिस्तान में कंहिं न कंहिं ॻाल्हि में असीं पंहिंजो एतिरो हक़ु रखूं जेको ग़रीबनि जो मिसकिन जो असीं ॿांह ॿेली बि थियूं, असांखे पंहिंजा हक़ बि मिलिया वञनि। एतिरो आउं तोखे ॿुधाए सघां थो। अव्हां जा कहिड़ा हक़ आहिनि? साईं, असांजा हक़ इहे आहिनि त इहे असांजूं ज़मीनूं आहिनि, असांजा खाता बंदि आहिनि, टिया बंदि आहिनि। हिते असांजा डंडूं ढोरा आहिनि जंहिं ते जत ऐं थईम अञा 19 क़ौमूं जेका कब्ज़ा करियो असांखां ज़ोरी फुरियो वेठियूं आहिनि। हिते असांजा वांटर आहिनि जंहिंजा मालिक ॿिया आहिनि। हिते ज़मीन जा काग़ज़ असांजे मल्हाए वटि आहिनि, उन्हनि ते ॿिया माण्हू कब्ज़ा करियो, आबादियूं करे वेठा आहिनि। इन खां मथे ॿियो असां ते कहिड़ो ज़ुल्म थींदो? अच्छा, अव्हां वटि ॿार तइलीम पिराइनि? असां वटि किन ॻोठनि में स्कूल आहे, कलाक खुले थी, जंहिं आहे कोन्हे। पहिरीं त 12 साल यका बंदि हुओ, हाणे खुलिया आहिनि त आहे। अॼु बि असां वटि 100 मंझा 40% स्कूल आहिनि त 60% स्कूल बि कोन्हे। वॾे मां वॾी ज़रूरत आहे त असांखे तइलीम जी आहे, जेको असीं चरिया आहियूं त असांजो नस्ल कुझु सुधरे। जेके तव्हांजा ॿार हाणे 40% वञनि था स्कूलनि में, छा उहे पढ़नि बि अथा या बसि टाइम पास था कनि? जे मास्टर अचे थो हा त हा, जे मास्टर सही करे स्कूल बंदि करे बचा करे वञे। अच्छा, माना उते बि तइलीम न जहिड़ी न जहिड़ी आहे। पोइ नेठि असां काॾे वञूं, छा करणु खपे? असांजी इहा ई कोशिशि आहे हा त असीं पाकिस्तान हुकूमत या सिंध लेवल खे या पंहिंजे कानून खे इहो चवंदा त महिरबानी करे इन्हनि ते अहिड़ो कानून हलाए जेको उन ते पाबंदी विझे, जेको स्कूल बराबरि पंहिंजे टाइम सां हलनि, ऐं जीअं असांजे बच्चनि खे तइलीम मिले त अॻियां हली असांजो नस्ल सुधरी वञे, त असांजी पोयां नस्ल वधी वेंदो इनशा अल्लाह ताला। कंहिं न कंहिं जाइ ते असीं पहुची सघूं था। सही साईं, अव्हां सां मिली करे ॾाढी ख़ुशी थी ऐं अव्हांजा ख़्याल ॾाढा सुठा हुया। दोदा साहिबु, ॾाढी ख़ुशी थी। अलाह साईं अव्हांखे आबाद कंदो। अव्हांजा मुतालबा बि इंशाअल्लाह गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, मोहतसिबे आला, सुप्रीम कोर्ट ऐं हितां जा आला अमलदार इहे सभु ॿुधनि था, इंशाअल्लाह ज़रूरु वरनाईंदा। महिरबानी अव्हांजी। हाणे हींअर असांजा तक़रीबन 360 देह आहिनि जंहिंजो टियो बि कोन्हे। अस्सलाम वालेकुम साईं रमज़ान मल्हा साहिबु, तव्हां ॿुधायो, मां तव्हांजो हाणे हिकिड़ो ॻोठु ॾिसी आयुमि, पर उते ॾाढी मायूसी थी न। रस्तो भॻल, हालति ख़राबु, स्कूल जी बि हालति, पोइ हिते
ऐं ॻोठ अथव तमामु वॾो, ॿारनि जी बि सिहत हालति ॾाढी कोई मायूस कोन्हे, कुझु ॿुधाईंदव? साईं आऊं ॿुधाइण त चाहियां थो, पर आऊं हिन वक़्तु जेको सो ठीकु बि कोन थो रहां, ऐं इन जे करे कुझु लफ़्ज़ ॿुधायां थो जेके मूंखे अचनि था। हिन वक़्तु जेको आहे सो तबियत मुंहिंजी नासाज़ आहे, उन जे करे जेको सो कुझु थोरनि लफ़्ज़नि में तव्हांखे थोरो ॿुधायां थो। त असांजो जेको टाइम आहे सो मुश्किल सां निकिरे थो, ऐं असांजा बच्चा जेके आहिनि से तमामु ॻोठ त वॾो आबाद आहे, तव्हां ॾिठो हूंदो, ॾिसी आया हूंदा त 250-300 घर ॻोठ आहे, पर उन में बच्चा बि तमामु घणे में घणा रहनि था, पर तइलीम न हुअण जे करे मास्तर असां वटि वधि में वधि हफ़्ते में को हिकिड़ो या 2 चकर अचनि था, उहे बि वेही वरी उथी हलिया वञनि था, ऐं तमामु जहालत हद में हद आहे, ऐं मास्टर बि असांखे ख़ुशीअ सां गवर्नमेंट नथी ॾिए, ऐं जेके पसंदि पंहिंजे ते उन्हनि खे जेके लॻनि था उहे ॾियारे मोकिले, जेके सम्झो त अणपढ़िया आहिनि पर मैट्रिक जो इम्तिहान पास करे ऐं हुनखे नौकरियूं मिलियूं आहिनि, त उनजे करे उहो जेको सो असां वटि मास्टर थी अचनि था, जेके पढ़ाए बि नथा सघनि, ऐं बसि असांजी क़िस्मत आहे, ऐं वधीक आऊं तव्हांजो टाइम नथो। महिरबानी सर, महिरबानी। तव्हां पुट पढ़ियल आहियो कुझु? इहा ई ॻाल्हि आहे न। अच्छा, महिरबानी।